छा तव्हांखे ॿुधायां त तव्हांजे अमलनि में सभिनी खां भलो सुठो अमल कहिड़ो आहे। जेतिरा बि नेक ऐं सालिह अमल आहिनि, ख़ैर आमालिकुम, सभिनी अमलनि में भलो अमल तव्हांखे ॿुधायां। साहिबनि खे ॿुधायो या रसूल अल्लाह। पाण फरमायो अज़काहा इंद मलीकिकुम, तव्हांखे अहिड़ो अमल ॿुधायां जेको तव्हांजे बादशाह रब वटि सभिनी खां वधीक पाकीज़ा ऐं पसंदीदा अमल। साहिबनि खे ॿुधायो या रसूल अल्लाह। पाण फरमायो ख़ैरुम मिन इताइ ज़हब वल वर्क़, सोन ऐं चांदी तव्हां अल्लाह जे रस्ते में ख़ैरात कयो, सदको ॾियो, पर इन खां अञा भलो अमल तव्हांखे ॿुधायां। साहिबनि खे कहिड़ो इहो अमल आहे जेको हिन सभिनी ॻाल्हियुनि खां भलो आहे। पाण फरमायो वख़ैरुम मिन अन तुल्कू बिअदाइकुम फतद्रिबू बिअनाकिहिम वयद्रिबू बिअनाकिकुम, तव्हां वञी दुश्मननि सां काफ़िरनि सां लड़ाई कयो, जिहाद कयो, जिहाद कंदे काफ़िरनि जा सिर कलम कयो, काफ़िरनि खे मारियो, हता कि जंग कंदे कंदे तव्हां पाण पंहिंजो सिर रब जे रस्ते में क़ुर्बान करे छॾियो। इन खां अञा भलो अमल तव्हांखे ॿुधायां। साहबा इश्तिहाक में अची विया ऐं उन्हनि जी मुहबतूं जोश खाइण लॻियूं। इहो कहिड़ो अमल आहे जेको सभिनी अमलनि में भलो अमल आहे, अलाह वटि पाकीज़ा अमल आहे, पसंदीदा अमल आहे, सोन चांदी जे ढेरनि ॾियण खां बि भलो अमल आहे, जिहाद खां भलो अमल आहे, शहादत खां बि भलो अमल आहे। साहबनि फरते हैरत में अर्ज़ु कयो या रसूल अल्लाह, ॿुधायो उहो कहिड़ो अमल आहे। क़ाल हिय ज़िक्रुल्लाह, हबीबन फरमायो इहो अल्लाह जो ज़िक्र आहे। हर अमल खां भलो अमल अल्लाह जो ज़िक्र आहे। जॾहिं बानो अल्लाह जो ज़िक्र करे थो, इहो समूरे अमलनि जे कारखाने में भले में भलो अमल इहो आहे जेको हिन माण्हू खे नसीब थियो। ऐं जेॾी महिल ज़िक्र बानो करे थो, अन जलीसुन मन ज़करनी, मां अल्लाह पंहिंजे बाने जो मजलिसी हूंदो आहियां, उन सां गॾु हूंदो आहियां जेॾी महिल मुंहिंजो ज़िक्र करे। वतहरकत बी शफ़ताह, जेॾी महिल उन जा चप चुरंदा आहिनि मुंहिंजे ज़िक्र में, माण्हू ॾिसो चए थो अल्लाह अल्लाह अल्लाह, चपनि में तहरुक अचे थो न। वतहरकत बी शफ़ताह, जेॾी महिल उन जा चप चुरनि था, मां अल्लाह उन बाने सां गॾु हूंदो आहे। सम्झो था। आबिद, ज़ाहिद, मुजाहिद, गाज़ी सभु शान वारा, पर अहिड़ो दर्जो ॿिए खे नथो मिले जेको ज़ाकिर बाने खे मिले थो। अल्लाह ताला उन सां गॾु हूंदो आहे, उनजो मजलिसी अल्लाह हूंदो आहे। जेॾी महिल बानो चवंदो अल्लाह अंदाज़ो लॻायो, जॾहिं बाने खे पंहिंजे रब जी मईयत, रब जो साथ नसीब थी वञे त उन जा ग़म, ॾुख, दर्द सभु लही वञे। मुझे गम नहीं है इसका कि बदल गया ज़माना, मुझे गम नहीं है इसका कि बदल गया ज़माना, मेरी जिंदगी है तुमसे कहीं तुम, मेरी जिंदगी है तुमसे, मेरी जिंदगी है तुमसे कहीं तुम बदल न जाना,
मुझे गम नहीं है इसका कि बदल गया जमाना। तेरी दोस्ती से पहले मुझे कौन जानता था। तेरे इश्क ने बना दी मेरी जिंदगी फसाना। तेरे इश्क ने बना दी, तेरे इश्क ने बना दी मेरी जिंदगी फसाना। मुझे गम नहीं है इसका कि बदल गया ज़माना। सॼी दुनिया बदिलजी वञे पर जे रब राज़ी आहे उनखे का ॻणती न आहे, फ़िक्र ई न आहे, उनखे का परेशानी न आहे। दोस्तो इहो केॾो वॾो ख़ुशि नसीब आहे जंहिंखे पंहिंजे रब जी मईयत ऐं रब जो साथ नसीब थी वञे। हा, इहो एज़ाज़ जेकॾहिं मिले थो अल्लाह जे ज़ाकिरनि खे मिले थो। जेॾीमहिल बानो चवे अल्लाह फरमाईंदा त निमाज़ पढ़ो ॿरियनि वांगुरु, ज़िक्र कयो चरियनि वांगुरु। ॿरियो माना बुखार वारो माण्हू तप हूंदो आहे, उहो आस्ते उथंदो वेंदो, होरियां होरियां आस्ते आस्ते। निमाज़ पढ़ो आहिस्ता आहिस्ता, ठाहे ठाहे इत्मीनान सां ॿरियनि वांगुरु। ऐं ज़िक्र कयो चरियनि वांगुरु। चरिया बणिजी मस्त बणिजी अल्लाह जो ज़िक्र कयो। हबीबन करीमन फरमाया अक्सरू ज़िक्र अल्लाह हत्ता युकाल इन्नकुम मजानीन। अल्लाह जो घणो ज़िक्र कयो, घणो ज़िक्र कयो, एतिरो ज़िक्र कयो जो भली माण्हू तव्हांखे चरियो सम्झनि। माण्हू चवनि हे चरियो आहे, दीवानो आहे, हिनखे छा थी वियो आहे, जो ईअं चरिया बणिजी मस्त बणिजी अल्लाह जो ज़िक्र कयो। अल्लाह रजुल ज़कर अल्लाह खालियन फ़फ़ादत ऐना। हबीबन करीमन फरमाए तो वो माण्हू जेको अकेलो वेही तन्हाई में वेही अल्लाह जो ज़िक्र करे थो। केरु माण्हू न आहे अंदरि कमरे में अकेलो वेही, उहो वेही रब जो ज़िक्र थो करे। ऐं ज़िक्र कंदे 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 उनजी अखियुनि मां लुड़क वही पवनि था। ज़िक्र कंदे कंदे उन जूं अखियूं वही पवनि थियूं, उन जा अखियुनि मां आंसू लुड़क वही पवनि था। त सॼी ज़िंदगी जा रब गुनाह बख़्शे छॾींदो। ऐं क़यामत जे ॾियारे में उथंदो त अहिड़े एज़ाज़ ऐं शरफ़ सां उथंदो जो इन खे रहमान जे साॼे पासे ॾे नूर जे मिंबर ते विहारियो वेंदो। इन खे अल्लाह जे अर्श जो सायो ॾिनो वेंदो। जंहिं ॿियो को सायो हूंदो न हूंदो, कंहिंजे लाइ बि सायो न हूंदो, पर इन माण्हू खे उहो जेको राति जे तन्हाई में वेही अल्लाह जो ज़िक्र करे थो, ज़िक्र कंदे कंदे अखियुनि मां लुड़क हारे थो, इन माण्हू खे अल्लाह ताला पंहिंजे अर्श में अल्लाह जे साये में विहारींदो। इहे क़यामत जे ॾियारे में ईअं हूंदा जीअं बादशाहनि जो एज़ाज़ थींदो आहे न, इहे बादशाहनि जे एज़ाज़ सां रहमान जे साॼे पासे न हूंदा। हा, सुभान अल्लाह, केॾी वॾी भलाई आहे, केॾो वॾो शरफ़ आहे अल्लाह जे ज़ाकिर पाननि जे लाइ।
तुंहिंजो नाम मिठा ॾाढो मिठो आहे तुंहिंजो नाम मिठा ॾाढो मिठो आहे असां पारने गुनहगारने आज़माए ॾिठो आहे ओ आज़माए ॾिठो आहे तुंहिंजो नाम मिठा ॾाढो मिठो आहे तुंहिंजो नाम अलाह ताला जो नालो एॾो त मिठो एॾो त लज़ीज़ आहे जो सॼी दुनिया में अहिड़ी का बि शइ लज़ीज़ न आहे जेको अलाह जो नालो लज़ीज़ ऐं मज़ेदार दोस्तो अलाह जे ज़िक्र जी चाशनी जंहिंखे नसीब थी वई उनखे दुनिया उक़बा विसरी वेंदी ॿियो सभु लज़तूं उनखे विसरी वेंदियूं जेके अलाह जे ज़िक्र जी लज़त नसीब थी वई त मुंहिंजा दोस्तो फ़क़ीरो अलाह जो ज़िक्र ख़ूब कयो अलाह जे ज़िक्र सां मुहबत रखो जेका वांदकाई जी घड़ी मिले त वेठा अजायूं डाड़ूं बटाकूं हणो उताकुनि में वेठा हुजो या होटलुनि ते वेठा हुजो या मोबाइल वेठा ॾिसो उन जे बजाए वेही अलाह जो ज़िक्र कयो उहे वांदकाई जूं खड़ियूं रब जे ज़िक्र में गुज़रनि तव्हांजो नालो अलाह जे दोस्तनि जी जमात कई आहे हज़रत अबू सईद खर्राज़ रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था जंहिंखे अलाह जे ज़िक्र जी तौफ़ीक़ मिली वई उनखे विलायत ऐं बुज़ुर्गी जो चिठो मिली वियो अलाह जी दोस्ती जो चिठो इन माण्हू खे मिली वियो जंहिंखे ज़िक्र जी तौफ़ीक़ नसीब अल्लाह ताला जल्ल शानो शाह असांखे पंहिंजो ज़ाकिर बनाए ज़ाकिर बाननि में शामिल